अस्सलामुअलैकुम तव्हां ॾिसी रहिया टीएन न्यूज़ ख़बर शामिल करियूं था। दाबेची पंप हाउस कॉलोनी ॾांहुं वेंदड़ मुसाफ़िर फ़ौरियतनि ते फुर दौरान कार ते फायरिंग, मौजूदाती तौर इलाइक़े वासी महफ़ूज़, पुलिस चोरनि जी ॻोल्हा शुरू करे ॾिनी, नोटिस वठण जो मुतालिबो। ख़बर मूजिबि दाबेची पंप हाउस कॉलोनी जी फ़ौरियत माशूक़ लगारी, जाफ़र पाशा, असगर खान ऐं ॿियनि दाबेची प्रेस क्लब में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल राति देर सां नामालूम फ़ौरू पंप हाउस रोड ब्लॉक करे ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि खां फुर जी कोशिश करी। कराची खां वापसी ते पंहिंजे घर पंप हाउस कॉलोनी वेंदे नामालूम माण्हुनि कार खे रोकण जी कोशिश कई, न बीहाइण ते सिधी फायरिंग करे ॾिनी, जंहिं सबबि कार ते 2 गोलियूं लॻण सबबि कार में वेठल माण्हू मौजूदाती तौर ते महफ़ूज़ थी करे निकिरी विया। हिननि एसएसपी ठठ, एमडी वाटर बोर्ड ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कंदे चयो त फौरी तौर ते ॾोहनि ते मुंझो ॾेई करे इलाइक़े वासियुनि खे मुश्किलातुनि खां बचायो वञे। ॿी सूरत में एहतियाती दाइरो वधायो वेंदो। यादि रहे त सिविल डिपार्टमेंट 72 जी मुलाज़िमनि मथां नंढनि इलाइक़नि खे रोड रस्ता कढी ॾिना आहिनि, जंहिं सबबि झंग मां माण्हू अची करे बआसानीअ सां फुर करे हलिया था वञनि ऐं इन्हनि मेन लाइन मथां रेती बजरी ऐं हेवी डंपर पिणु हलनि था, जंहिं सबबि मेन लाइन हर रोज़ फाटण जो मामूल बणिजी चुको आहे। डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट एसपी एसएचओ को हैसियत दाबेची पंप हाउस के कॉल करे त दाबेची पंप हाउस के का सिक्योरिटी ॾिनी वञे, माण्हुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे ऐं असांजी जेका सिविल मैनेजमेंट आहे उन 72 इंच जे मथां रोड ॾेई छॾिया, जंहिं तां हेवी गाॾियूं मटनि पियूं ऐं उन्हनि ई कचनि रोडनि तां अची वारदातूं थियनि पियूं ऐं उहे बि असां एमडी वाटर बोर्ड खे चवंदा फौरी एक्शन खणी उहे रोड रस्ता बंदि कराए ऐं रोड जी सफ़ाई कराए ताकि परे खां माण्हू नज़र अचनि ऐं असांखे सिक्योरिटी ॾिनी वञे। ॿी सूरत में यूनियन पीपल्स लेबर यूनियन ऐं तमामु यूनियनूं मिली एहतजाज कनि। रिपोर्ट शाहिद हुसैन, समूह टीएन न्यूज़, दाबेची।